सवाल कयो आहे ख़्याल मोहम्मद जो खियो। उहो त चए त असांखे ॿुधायो त क़ुर पाक बिल्कुलु शहीद थी वञनि त क़ब्रिस्तान में दफ़न करियूं त उहो अमल कीअं आहे? ॿी का बि जॻह महफ़ूज़ करण जी असां वटि न आहे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेकॾहिं क़ुर मजीद पुराणा थी वञनि, शहीद थी वञनि ऐं पढ़ण जे क़ाबिल न रहनि त उन्हनि खे कंहिं अहिड़ी जाइ ते दफ़न कयो वञे जिथे माण्हुनि जी लताड़ न हुजे। अहिड़े नमूने सां जेकॾहिं क़ब्रिस्तान में का अहिड़ी जॻह आहे जिथे माण्हुनि जो अचणु वञणु न आहे ऐं माण्हुनि जी लताड़ में न ईंदा त उते दफ़न करणु जाइज़ आहे। इन में का बि कबाहत न आहे। जीअं फ़तावा हिंदिया जे अंदरि आहे त अल मुसहफ़ु इज़ा सार ख़ालिकन ला युक़रअ मिन्हु। पाण फरमाए था जेकॾहिं क़ुर मजीद पुराणो थी वञे ऐं शहीद थी वञे लियो ऐं उहो पढ़ण जे क़ाबिल न रहे, युख़ाफ़ु ऐं यदीअ युजालो फ़ी ख़िरक़तिन ताहिरतिन व युदफ़नो। ऐं जेकॾहिं उनजे ज़ाया थियण जो ख़ौफ़ आहे त पोइ उनखे कंहिं पाक कपिड़े में वेड़े कंहिं अहिड़ी जॻह ते दफ़न कयो वेंदो जिथे माण्हुनि जी लताड़ वग़ैरह न हुजे। हिन इबारत मां मालूम थियो त क़ुर मजीद जेकॾहिं पढ़ण जे क़ाबिल न रहे त उनखे कंहिं पाक कपिड़े में वेड़े ऐं क़ब्रिस्तान जे कंहिं अहिड़े पासे में दफ़न करणु जाइज़ आहे जिथे माण्हुनि जी लताड़ न हुजे। ऐं बज़ माण्हू चवंदा आहिनि त उनखे पाणी में लोड़े छॾणु, इहो जाइज़ न आहे। हिन करे त उहो पाणी उनखे लोड़े कंहिं किनारे ते कंहिं पासे ते आणींदो जंहिंजे करे वरी उहे लताड़ में ईंदा। थी सघे मुमकिन आहे त उहे कंहिं निजासत में बि अची पवनि। इन करे बहितर आहे त उनखे दफ़न कजे। पर जेकॾहिं पाणी में रखणु चाहियो था त पोइ कंहिं पथर कंहिं अहिड़ी शइ सां ॿधी करे उनखे अंदरि रखिजे जीअं उहे तरी करे पाणी सां कंहिं किनारे ते न अचनि। वल्लाहु आलम बिस्सवाब।